नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सखर मुल्तान मोटरवे ते 2 किलोमीटरनि ताईं लॻल जदीद कैंपराऊं चोरी थी वयूं आहिनि। सखर खां रही प्यार खां ताईं अटकल 200 किलोमीटरनि ताईं जदीद निगरानी लाइ लॻल स्पीड कैंपराऊं, सोलर प्लेटूं ऐं पोल्स चोरी थी विया। मोटरवे पुलिस जी सिक्योरिटी लाइ क़ाइम चौकियुनि जे छितनि मां लोह बि गाइब थी वियो आहे। बतियूं ऐं रेफ्लेक्टर बि गाइब आहिनि। ज़रियुनि चवण आहे त कैंपराउन जी चोरी लाइटूं गैर फ़हाल थियण सबबि मोटरवे पुलिस हाणे पुराणे तरीक़े सां रोड किनारे स्पीड कैंपराउं रखी ॾंड वसूल करे रही आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया। सखर मुल्तान मोटरवे 2 किलोमीटरनि ताईं लॻल जदीद कैंपराऊं चोरी थी वयूं आहिनि। सखर खां रही ब्यार खां ताईं अटकल 200 किलोमीटरनि ताईं जदीद निगरानी लाइ लॻायल स्पीड कैंपराऊं, सोलर प्लेटूं ऐं पोल्स चोरी थी विया आहिनि। मोटरवे तां पुलिस जी सिक्योरिटी लाइ क़ाइम चौकियुनि जे छितनि मां लोह बि गाइब थी वियो आहे। बतियूं ऐं रेफ्लेक्टर बि गाइब आहिनि। ज़रियुनि चवण आहे त कैंपराउन जी चोरी ऐं लाइटूं गैर फ़हाल थियण सबबि मोटरवे पुलिस हाणे पुराणे तरीक़े सां रोड किनारे स्पीड कैंपराउं रखी ॾंड वसूल करे रही आहे।